जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जुड़े जी रिपोर्ट ॾींदा हलूं था। मिर्ज़ापुर में रतो दुरलग ॻोठ पावड़ो जुड़े जो वासी जुड़े जा बिरादरी जे माण्हुनि आबिद जुड़े जो सद्दाम ज़ाकिर रहीम बख्श रहमान ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो त असांजो पंहिंजे ई बिरादरी जे नबन जुड़े जो मज़हर जुड़े जो जिनसार वारनि सां 1 साल अॻु लोड़े जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो हो, जंहिंमें मुखालफ़नि असांजा 5 माण्हू मारिया आहिनि ऐं उन्हनि जा बि 2 माण्हू क़तल थिया आहिनि। पर जवाबदार बाअसर हुजण करे वाज़नोमाशी पुलिस भी संदन वांगारू बणियल आहे ऐं जवाबदारनि खिलाफ़ का बि कार्रवाई नथी कई वञे ऐं पुलिस उल्टो असां खिलाफ़ रण मारे ॾिनो आहे। घरनि ते चढ़ायूं करे असांजा 10 खां वधीक घर ड्राहे क़ीमती सामान भी खणी विया आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त ॻोठ जो चङो मुड़ुसु गुलाम रसूल जुड़े जो शैतानगिरी करे धुर बणिजी असां खिलाफ़ कार्रवाइयूं कराए रहियो आहे, जॾहिं त चङनि जो कमु जहिड़ींदड़ 2 धुरनि खे ठाहिणु आहे, पर उहो असां 2 धुरनि खे वेड़ाए रहियो आहे। हुननि IG सिंध DIG लाड़काणो ऐं SSP लाड़काणो खे अपील कंदे चयो त वारसिनोमाशी पुलिस जे नाजाइज़नि जो फौरी नोटिस वठी असांजे 5 हमराहनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ कयो वञे। असां सां वॾी थियल आहे, जंहिंमें असांजा पर खां वठी बाज़ार 20 में खां वठी असांजा मुड़ुस मरंदा चुकनि था। को बि असांजे लाइ न कंहिं चङे मथे एक्शन खयो आहे, न को अमीरनि कंहिं ऑफिसरनि DIG सिंध IG खे अर्ज़ु आहे, सिंध SP लाड़काणे खे अर्ज़ु आहे त असां सां वॾी नाजाइज़ी थियल आहे। पहिरियों भाउ मरी वियो, भाटियो ज़ख़्मी थी पियो, उहो वरी ॾंग खां मौजूदु थी वियो, तंहिंखां पोइ वरी 2 मुड़ुस असांजा मारियूं, वरी 3 मरी वियो। असां हिननि जो मुड़ुस को बि न मारियो आहे, जंहिंमें असां सां वॾियूं नाजाइज़ी था कनि। हिन महिल बि रूपोषण केसनि में घुरबल आहिनि, जो हुननि जे लाइ को बि हुकूमत एक्शन नथी खणे। हाणे हथियार खयूं वेठा आहिनि, असांजा सामान था ढोइनि, असांजा बचा दरपदर आहिनि। हुकूमत SP साहिबु असांजूं जायूं नाजाइज़ी ठहिराए छॾियूं। असां हुन में अर्ज़ु आहे त असां सां हेल्प कयो, असांजी मदद कयो। नाजाइज़ी हो असुली लोफर आहिनि, असुली पाथारीदार आहिनि, असुली सिंध क्रीम आहिनि, असुली खे वठी ॾोहारी आहिनि। हेॾियूं वॾा रूपोषण उन्हनि में वॾा हुननि माण्हू घुराया आहिनि, जिन में हुननि सां वॾी हिमत झेड़े खां वठी हाणे ताईं असांजा घटि में घटि 8 माण्हू ज़ख़्मी आहिनि, 5 मरी विया आहिनि, फोथी आहिनि। त पोइ बि पुलिस को इंसाफ़ न कयो आहे। उहो असांजा घर था ड्राइनि, असांजे ॿारनि खे धक था हणनि, कपिड़ा खयूं था वञनि। हिन महिल ताईं जेके 2 माण्हू मारिजी विया आहिनि, असां उहे न मारिया आहिनि। हुनजी कंहिंसां बि दुश्मनी अलाए कंहिं बि मारिया आहिनि, असांखे काई ख़बर न आहे। असांजो अञा हुन ॾे हिसाबु आहे, असांजा 5 माण्हू मारे चुको आहे ऐं 8 ज़ख़्मी आहिनि। पोइ बि पुलिस उनजी भर्ती आहे, असांजो को इंसाफ़ न कयो अथई। असांजे DIG साहिब खे अपील आहे, SP साहिब खे अपील आहे त असां ख़ुदा ख़ालिकाणो DIG साहिब खे अर्ज़ु आहे त असांजी ख़ुदा करण मदद कई वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। जीअं त हुननि जूं का बि जॻह न ड्राथी आहे पुलिस, असांजूं कुल जॻह पुलिस ड्राहे छॾियूं। ॿार बचा असांजा दरपदर लॻा पिया आहिनि। हिन महिल बि असांजे ॿारनि खे धक हणी कढी छॾियो अथऊं। कुल सामान ऐं जेके जायूं ड्रथियूं वयूं आहिनि उन्हनि जी FIR कई वञे ऐं कुल सामान ढोयूं था वञनि। कुल रूपोश आहिनि, कुल हथियारनि सां वेठा आहिनि। ॻोठ सरियाम काथां जा माण्हू वांगारू घुराया अथई, कुल वेठा आहिनि सरियाम।